सिंधी अदब जे चाहींदड़नि खे सिक भरियो सलाम। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो 1538 ईस्वीअ में सैयद लाल मोहम्मद शाह जे घर में ॼाओ। संदन वॾनि जो मस्कन मटियारी हो, पोइ उतां लॾे बुलड़ीअ खे आबाद कयऊं। पाण शाह लतीफ़ जो पढ़ ॾाढो ऐं मशहूरु बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। पाण मशहूर अहले अल्लाह मखदूम नूह जे सोबत में गच अरसो गुज़ारियऊं। किन तज़करा नवीसनि उहो पिणु लिखियो आहे त शाह करीम रूहानी फैज़ सैयद इब्राहिम शाह बिहारी खां वरितो, जेको सिंध में आयो हो। संदसि ज़िंदगीअ में ख़ुदा जी ख़ल्क़ जी ख़िदमत करण जो जज़्बो मिले थो। जवानीअ खां पीरीअ ताईं पाण केतिरा ई सैर सफ़र कया अथनि, जिन में लाड़, विचोलो ऐं सरे खां सवाइ दिल्ली, दखन ऐं गुजरात जहिड़ा शहर शामिल आहिनि। शाह करीम हिकु परहेज़गार ऐं मुतक़ी बुज़ुर्ग हो। पाण तसूफ़ जी ईसार ऐं सम्झाणीअ लाइ को अहिड़ो रस्तो न ॻोल्हियऊं जेको आम माण्हुनि जे सम्झ खां ॿाहिरि हुजे। उन पंहिंजे गुफ़्तगूअ में मुरीदनि खे के नुक़्ता वक़्त ब वक़्त चया ऐं के बैत पिणु चया आहिनि, जेके किताब बयानुल आरिफ़ीन व तनबीहुल गाफ़िलीन में ॾिनल आहिनि, जेको संदसि मुरीद मियां मोहम्मद रज़ा मीर दरियाई ठटवी संदसि वफ़ात खां 6 साल पोइ तसनीफ़ कयो। संदसि फ़िकर जो सरचश्मो क़ुरान खां वठी रूमी ताईं मिले थो। पाण 88 सालनि जी उमिरि में 623 ईस्वीअ में वफ़ात कयूं। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे सिंधी अदब में विहाऊ तारो बि सॾियो वेंदो आहे।